हे अब्बा वारे खे इमदानी वारी कणक जुड़ी अलाए कन। कूंज मुंहिंजे माण्हुनि मूंखे ॿुधायो त तुंहिंजो पीउ चाचो मिस्री लाइन में सभिनी खां अॻ में बीठो। तुंहिंजो पीउ कणक थो छॾे, हिकिड़ो दाणो बि न छॾे। ए राणा, तूं अब्बा वारे मथां चित्र पियो करे। मुंहिंजी मिठड़ी कूंज नाराज़ थी वई है। आऊं टोक कोन थो कयां, आऊं त मज़ाक पियो कयां तोसां। बाक़ी रही चाचे मिस्रीअ जी, वो मुफ़्त जो माल कीअं थो छॾे सघे। ए राणा, ए रब साईं तोखे सभु कुझु ॾिनो आहे, तॾहिं तूं अब्बा वारे मथां टठोल पियो करी। कुंज आऊं तोसां मज़ाक पे कई, तोखे ख़बर नाहे आऊं ईअं मज़ाक कंदो रहंदो आहियां। ही को पहिरियों दफ़ो आहे? ए हाउ हाउ, ए नक वढे पोइ वरी चवंदो आहीं त मां मज़ाक पियो करियां। ए ठहियो। ॾिस कुंज, आऊं राणो ख़ान तोखां माफ़ी थो वठे, बसि न। आईंदे तोसां का बि अहिड़ी मज़ाक न कंदुसि जंहिंसां तुंहिंजी दिलि ॾुखे। हाणे त बसि न। ए हल कूड़ा, पहिरीं मूंखे तंग तो करी, बाद में परचाईंदो। ए मूंसां न ॻाल्हा। अरे चरी ज़ाल मुड़स में त इहो हल्का फुल्का झड़ा त थींदा रहंदा। हाणे झटि खणी मश्करी कंदो रहंदो आहे तोसां। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।